अच्छा ॿी ॻाल्हि ॿुधायो त स्टार थियणु त हर को चाहींदो ऐं मूंखे उमेद आहे त तव्हां बि स्टार थींदा, तव्हां में पोटेंशियल आहे, लेकिन स्टार थियण लाइ कहिड़ी क्वालिटी या कहिड़ी क्वालिटीज़ ज़रूरी आहिनि जो हुनखे स्टार त थिए पर स्टार सस्टेन थियण बि त खपे। जी फॉर एग्जाम्पल अमिताभ बच्चन इज अमिताभ बच्चन बिकॉज ऑफ नॉट ओनली बिकॉज ऑफ टैलेंट और ह्यूमिलिटी, विनम्रता, ई ॻाल्हियूं हुन में आहिनि न, डिसिप्लिन आहे न। सो त उहो तव्हांखे छा थो लॻे? आई थिंक टैलेंट त हुजणु ॾाढो इम्पोर्टेंट नेसेसरी आहे, लेकिन टैलेंट खां अलावा बि जेकी क्वालिटीज़ हूंदी आहिनि उहो स्टार खे हिकु जेको स्टारडम थींदो आहे हुननि खे हुजणु ॾाढो डेफिनेटली आहे टू सस्टेन दैट स्टारडम। जेकी विनम्रता हूंदी आहे हिकु आर्टिस्ट में, उहो मूंखे लॻे थो कि हुजणु खपे, छोकी जॾहिं तव्हां पब्लिक फिगर थींदा आहियो, जॾहिं तव्हां हिकु स्टार तव्हां कहलाईंदा आहियो त तव्हांजी रिस्पॉन्सिबिलिटी थींदी आहे कि that you know a lot of people look up to you, admire कंदा आहिनि people तव्हांखे, ऐं तव्हांजी रिस्पॉन्सिबिलिटी थींदी आहे to carry that a positive nature, positive attitude towards them. And छोकी मां सम्झंदो आहियां कि आर्टिस्ट जी जेका इनर पर्सनैलिटी थींदी आहे उहो परफॉर्मेंस में ऑफ स्टेज ऑन स्टेज उहो रिफ्लेक्ट कंदी आहे। ॾाढो सही चयो था, वाह, ॾाढो सही चयो। त उहो जेकी सच्चाई थींदी आहे उहो कनेक्ट कंदी आहे ऑडियंस सां। राइट। तव्हां आंधीअ में जोत जॻाइण वारा शायदि हिन गाने सां असां चाहियूं था हीउ प्रोग्राम असां पूरो कयूं त सुठो थींदो।